मक्के पाक में अन्य वडे आवाज पेरिया फुटिया जो वक्त हो सफाया नाले दाई दीजे आमना बीबिया जे कमरे में हाँ डाडी खुशबू हुई अरबी मोहम्मद करीम अम्मा जे बदन मुबारक में बाहर आयो सफाया नाले दाई दीजे अमीरन जे घर में भी 12 जनाय में सरदारन जे घर में भी 12 जनाय में गरीबन जे घर में भी 12 जनाय में पर मोहम्मद जो जमुनी नरालो अम्मा जे बदन मुबारक में मुझो दिलबल नबी जने बाहर आयो सफाया नाले दाई दीदे जमन सासर साईं जो सजदे में ओ शाद अंगुर जो इशारो मथे हो अन्या वडे आवाज हथ कणी जो सुवा सजदो कंजो कयो वडे आवाज जो अल्लाह जो मुझे सही जमन सा सुञाणप कंजी कराई जो अल्लाह जी मुझे सही जे जमन गांव में मक्के पाक जे अंदर 4 बुत लात मनात उज़ा हुबल बान उन्हनि के इलाह समझी उन्हनि जो सजदा कंदा रुकू कंदा दुख सुख जो मालिक उन्हनि के समझंदा मुझे साईं जमन सासर सजदे में रखी उनी अल्लाह जी सुञाण बकराई जेको मालिक वा सारे मुल्क जो अन्या वडे आवाज अब इन मुल्क जो मालिक केरा जो वडे आवाज बुलंद आवाज हर शे दे कुदरत कंजी जो अल्लाह जी अल्लाह जे कुरान का पुछूं कुरान अज बुखारी मोहल्ले वारन के बुधा त केरो मालिक मुल्क जो हे यार मुडे हिनन तो मुल्क विराई छडियो फलाणो पासो फलाणे जो ही पासो फलाणे जो ही पासो फलाणे जो ही पासो फलाणे जो अज तो कुरान का पुछी जामा तो मुल्क जो मालिक केरा अन्या वडे आशिक कुरान जो बई तकनी जो सुभान अल्लाह जो कुरान खोल कुरान छद हो जे फरमाए तो आशिक कुरान जो बई तकनी जो सुभान अल्लाह कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर आज का कुरान जब ये तकड़ी जो सुभान अल्लाह अन्य वडे आवाज अशवारो तो जे कुल ओ मुझे सुना नबी ऐलान करे नबो तवारी जुबान सा सजे मुल्क जो मालिक अल्लाह मुझे रब जी वा कुदरत जाते नजर कंदे मुझे अल्लाह जी कुदरत ही कुदरत रात ने नजर करे ॾींहं ते नजर करे ॾींहं जो ॾियो बारे ॾींहं के रोशन करे मर्दीअ जो मालिक बरंदड़ ॾींहं जे मथा रात दी कारी चादर दे मर्दीअ जो मालिक फरमाए तो तूलिजुल लैल फिल नहार व तूलिजुल नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य व तरज़ुकु मन तशा बिग़ैर हिसाब अन्या वडे आवाज साईं मौलाना भी चयो त ही बुखारी मोहल्ले वारा आशिक थई कुरान जा अन्या वडे आवाज जो सुभान अल्लाह हथ कणी जो सुभान अल्लाह वडे आवाज मुझे साईं जमन सासर सजदे में रखी अल्लाह
जी सुयान बकराई ओ दुनिया वारो सजदो उन्हीं अल्लाह जो थींदो जेको मालिक सारे मुल्क जो ये मुझे अल्लाह जी हर शे ते कुदरत ही कुदरत दुनिया जो महल सी नंढे आंगनों ॾेई चवंदा हो फलाणे महल ते नज़र करे कराची जे समुंड ते नज़र करे नंढे आंगनों ॾेई चवंदा हो और क्लिफ्टन ते नज़र कर अशवारो तोने ओ मुझा बना मुझे कुदरत ते नज़र कयो अल्लाह वडी कुदरत वारो हां फरमाए तो फला यनजुरून इलल इबली कैफ खुलिकत व इलल समाई कैफ रुफियत व इलल जिबाली कैफ नुसिबत व इलल अर्ज़ी कैफ सुतियत अशवारो तोने मुझे कुदरत नजर करनी थव नजर कयो उठन दे मां उठ कियो पैदा कया ने नजर कयो आसमान रे अल्लाह बिना थमे थोड़ी सत आसमान कियो बिहारिया ने मुझे कुदरत नजर करनी थव जबल ने निहारियो मर बकारा जबल भूरा जबल अच्छा जबल गाढ़ा जबल कियो पैदा कया ने मुझे कुदरत नजर करनी थव निहारियो जमीन दे मार बसमीन के पानी जे मथों कियो विछायो आहे अन्या वडे आवाज अशवारो धोजे अन्या मुझे कुदरत नजर करनी थव एनो सिबारो थई कुरान खोल कुरान छा धोजे फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा खलकनल नुतफत अलकतन फखलकनल अलका मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामल फकसौनल इज़ामल लहमा सुम्मा शाना खलकन आखर फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन अन्या वडे आवाज अन्या बुलंद आवाज जो सुभान अल्लाह है यार मुझे सही जमण सांसर सजदे में रखी कंजी सुञाणप कराई उन अल्लाह जी हर शे ते कुदरत कंजी आ जो अल्लाह जी वडे आवाज जो तारीफ कंजी आ जो अल्लाह जी हाकिमत कंजी आ हद कणी जो अल्लाह जी है यार अशवारो धोजे मुझे कुदरत नजर कणी थव अबे जे पुठी मां कतरा निकरंदा अम्मा जे सीन वारी जाय ता कतरा हलंदा बिनी कतरन के पान में मिलाए लुत्फे जी सूरत रही सजे माजे जिस्म जो दौरो कराइंदो सजे जिस्म जो दौरो कराए ओए सफेद कतरा घर गोश्त जी सूरत में आया माज रहम वारे पदे वट जुमा थिया मा अल्लाह पंहिंजी कुदरत कारीगरी सा उन गोश्त के टेड़ींदो इन में हड पैदा कंदो जब उते रखंदो जिते सुहन पिया ज़बान उते रखंदो जिते सुहे पई नको उते रखंदो जिते सुहे पियो छा सुनी सूरत ॾींदो फरमादो वल्लज़ी युसद्दिरुकुम फिल अरहाम कैफ यशाउ ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम अन्या वडे आवाज आवाज ॾिनी यार मुडे सोनी सूरत केर ठाहींदो या कंजी कुदरत अल्लाह जी मुझे सही जमण सा सिर सजदे में रखी हेडी हर मुडे कंजी सुञाणप कराई जो बुलंद आवाज अल्लाह जी कराई सही अबल अल्हम्दुलिल्लाह तौहीद ते सुठा नुक्ता वांगे बुधाया समझण वारो समझे एकड़ो नुक्तो मां भी दसे वणा हेरे यार हजरत इमाम हसन बसरी जो रहमतुल्लाह अलैह चो डाढे रहमतुल्लाह अलैह इमाम हसन बसरी एकड़े दबे
खल्के खुदा के वाइज पे करे कलमे वारो रात हो जे डी सुबह हो जे शाम अल्लाह जो दरवाजो वजाईंदा रहो जवाब जरूर मिलंदो वडे आवाज सकन जो दरो अल्लाह जो दरो वजाईंदा रहो जवाब जरूर मिलंदो उन वक्त में एकड़ी कुरारी माई जेका अखिन का नाबीन उन माई जे कन ते उन बुजुर्ग जो वाइज आयो माई कुरारी थी जय हसन सा मुखे मिलायो हसन के वाइज करन आयो अम्मा हसन बसरी दरवेशा वडो आलमा बुजुर्ग माई थी जे मुखे हसन सा मिलायो वा माई इमाम हसन बसरी वट पान आई हसन तुझो नालो हम हसन मुझो नालो ए हसन केड़ा पियो वाइज करे रात हो जे दी हो जे सुबह हो जे शाम हो जे अल्लाह जो दर वजाईंदा रहो जवाब जरूर मिलंदो वा माई थी जे हसन दर ओ वजाए पवा जेको बंद हुंदो अल्लाह जो दर त खुलियल हुंदो अञा वडे आवाज अल्लाह जो दर तो खुलियल रब दर बंद कयो आहे चओ जमा पर दोस्त नाराज न थी वजन वरी आए तो ही गया पर थी विंदा नाराज जागल गलत तो कया दरो कंजो वजाइबो चवड़े आवाज सा अजी मानुन के वाइज करे चंदो बाबा अल्लाह जो दर वज दर ते इंदा करियो रब का घुरंदा करियो अज दिया ताई रब के जवाब त न दिनो हां सही या अल्लाह दई दी हां थकजी पियो चव डाडे या रब हां पोड़ो थियो हाने अल्लाह बोड़ो थियो रब बोड़े थियण का पाक रब पोड़े थियण का पाक है यार मुडी सारो जहान न होयो रब होयो हाने जे कुछ न रहंदो तो भी रब होंदो वडे आवाज यो किथे लिखला जो कुरान में 27 पारो दी सूरत जो नालो रहमान दी अन्या वडे आवाज रुकू 78 आयत हल मुझे सैयद सूरत रहमान अब मदीना शरीफ में नाज़िल कई अन्या वडे आवाज कुरान वजे कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकल्लिबान अन्या वडे आवाज आवाज सदाई रहण वारी जात कंजिया चवड़े आवाज अल्लाह जिया हेरी हारे मुरे असा चंदा हूं तो अल्लाह जा नबी अल्लाह जा रसूल अल्लाह जा पैगंबर इमाम सहाबी वली सब बरक चवड़े आवाज सब बरक हेरी हारे पर हथ अल्लाह जे तरफ खणंदा वडे आवाज दुआ रब का घुरंदा अन्या वडे आवाज तो असा जरे मानन के तौहीद दे सदींदा हूं पर शैतान असा के गलत पट्टी पढ़ाइंदो आ शैतान असा जो सजणो दुश्मन आ क्यों डाडे अबा शैतान दादू वारा तवा जो शैतान सजना दुश्मन आ दुश्मन आ हेडी यार मुडे ताज में हूं चोराइंदा ताज बकरी चोराइंदा कंज मुड़ी मावा सा मुखातबा ताजो सोन चोरी करे हो डिठो अथव पोकिया तायो दुश्मन पर अल्लाह जो कुरान तो जवे त शैतान दुश्मन इन्नहु लकुम अदुव्वु मुबीन पत्थरो दुश्मन है यार मुड़ी शैतान धारो हणंदो त ईमान ते है यार मुने एकड़ो खाट लगे दुकान के
रहंदो त ईमान के पान में लड़ाईंदो आ विड़ाईंदो आ औलाद आदम जो दुश्मन वाज काथे आज बुखारी मोहल्ले में केर तो अचे che मौलाना असगर साहब तो अचे मौली गुलाम यासीन चन्नू तो अचे che नमन जाए छरिया न वन जाए che छो che कनन में कपे विझी छड़े वाज में लवन जा छो che नबी के न है मनींदा ये इमामन के न है मनींदा ये वलियन के न है मनींदा आ बुखारी मोले वारा मैं अल्लाह जो कुरान मुझे आदुआ अल्लाह जो कसम मावा ने अमन मोहब्बत जो पैगाम खणी आयो है अल्लाह जो कुरान मुझे सीने ज़ादई अल्लाह जो कुरान शायद ये खातिर मुझे मथे दिया गलत फहमियों जा शिकार न थियो वहम जा मरीज न थियो कुरान मुझे मथे दिया शायद ये खातिर अल्लाह जो कसम खणी दो चवा मुझो अकीदो ईमान कोने मुझी सजी जमा जो ईमान अकीदो अजी गुलाम हूँ मदीने वारे साईं जा अन्या वडे आवाज बुलंद आवाज जेके गुलाम बुलंद आवाज जो सुभान अल्लाह अजी गुलाम हूँ मदीने वारे साईं जा अजी गुलाम हूँ सोने अली साईं जा अजी गुलाम हूँ इमाम हसन साईं जा अजी गुलाम हूँ सोने हुसैन साईं जा अजी गुलाम हूँ असगर साईं जा अकबर साईं जा कासिम साईं जा अजी गुलाम हूँ इमाम जाफर सादिक साईं जा इमाम बाकर जा इमाम ज़ैनुल आबिदीन साईं जा अली रज़ा साईं जा इमाम मोहम्मद जा असी गुलाम हो इमाम महदी जा असी गुलाम हो शाह अब्दुल लतीफ भेटाई साईं जा असी गुलाम हो सेवण जे लाल कलंदर साईं जा असी गुलाम हो शमई शाह तबरेदी जा रुकन आलम जा निजामुद्दीन सुल्तान जा असी गुलाम हो हज़रत अब्दुल्ला साईं जा अजी गुलाम हो अब्दुल्ला शाह गाजी जा अजी गुलाम हो अब्दुल्ला शाह साहबी जा अजी गुलाम हो रानीपुर जे शहजादे हाफिज अब्दुल वहाब सचल साईं जा अजी गुलाम हो अजी गुलाम हो हज़रत महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जा अजी गुलाम हो हज़रत हमादुल्लाह अलैह जा अजी गुलाम हो सईं बेर वारे जा अजी गुलाम हो कुतुबुल अक़ताब से अमरोटी रहमतुल्लाह अलैह जा अजी गुलाम हो कुतुबे रब्बानी गौसे हमदानी महबूबे सुभानी असा पीरान पीर हज़रत सैयदना अब्दुल कादिर जिलानी जो भी गुलाम हो पीरान पीर जाश कबई तकनी जो सुभान अल्लाह पीरान पीर जे मुनकर ते कल्ब लानत पीरान पीर जे मुनकर ते अजब लानत अन्या वडे आवाज औलिया अल्लाह जे मुनकर ते कल्बी लानत औलिया अल्लाह जे मुनकर ते अजबी लानत अली जे गुस्ताख ते कल्बी लानत अली जे मुनकर ते अजबी लानत असा कल्बी जे तो हुबदार हैदर जा असा अजबी क्यों था तो हुबदार हैदर पीरन जो आ पीर महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी सुभान अल्लाह ते वडे आवाज माही भी लफ्ज़ चई वञाव असां सां नफ़रतन कर भलिया अन्या वडे आवाज
असा नफरत न कर भलिया हेरे पे हैदर अली अलिया भैया तकनी जो सुभान अल्लाह असा का नफरत न कर भलिया हेरे पे हैदर अली अलिया अदल सारे तू बेहलिया हेरे पे हैदर अली अलिया अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ बेटा सही तो चे भला तंजा भाग तमाम मौलाना असदुल्ला बुधो ओ हैदरिया मां हुसैनी आया ओ बेटा साईं के जिते छॾींदो आहे मां बेटा के उतां खणंदो आहियां सुभान अल्लाह वरी बि न चइजो पर उनजो अंदाज़ पंहिंजो आहे असांजो अंदाज़ पंहिंजो आहे हेॾी यार मुंहिंजे बेटा साईं तो जे भला तंजा भाग जेके कमाए विया काल हीरा मोती उन्हनि वटि हुया हज़ारे लाल वंडे विरहाए पाण में विया जोगीड़ा जाल ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि संदा अहवाल गुज़री विया अथनि साल तब जेरा आहिनि जहान में आई साईं असगर साहब अल्हम्दुलिल्लाह मूंखे बुखारी मोहले जी जमायत ॾाढी वणी इंशाअल्लाह हिते जलसा थींदा रहंदा नबी जा दीवाना ईंदा रहंदा माशाअल्लाह इते अमन मोहब्बत वारो माहौल आहे अज मां हिते बिज छॾण आयो हाँ बिज तो बिज छॾबो आहे पोइ सजण उनखे पाणी ॾिबो आहे पोइ बाग हेॾे निहारियो बाग आबाद थींदो आहे आवाज़ कोन्हे अॼु अमन जो ऐं मोहब्बत जो बिज छॾण आयो हाँ वफ़ा जो पाणी कुर्ब जो पाणी मेहनत जो पाणी हे बुखारी मोहल्ले वारा ॾींदा पोइ चनू रहे या न रहे पर बुखारी मोहल्ले में मोहब्बत जो दीन जो बाग आबाद बेटा साईं तो जे ॾिसो कुर्ब कूंजन जा ॾिसो कुर्ब कूंजन जा कीअं वलर कयो वतन टोड़े रंज रहन तब प्रीत न छिनन पाण में शाह इनायत लिखियो बेटा साईं खे खत चे मुहम्मद वाद कोरी मोची तो सा गड्डी गडन पोइ शाह इनायत लिखियो बेटा साईं खे खत चे कोरी मोची जंहिंजा पीर ओए कीअं लंघंदा सीर ओखीअ में शाह इनायत चवे बेटा जवाब तो मोकिले त मूंखे कोरी मोची छो था वणनि मूंखे ही वणनि छो था बेटा से जवाब मोकिलियो बेटा जो हलो हलो कोरी नाज़ुक जनी नीह ही गंढी न सारो ॾींहुं तबे छिनण मोर न सकिया ऐं खुदा जो कसम मुंहिंजी जमायत गंढण वारनि मां अथव तव्हां रुठल हुआ अस मेड़ करे वांगे परचाइण आया हो बेटा साईं तुंहिंजे जिनरीअ सरे न साह रती न रुस जो तन खां हो झणकन तूं झको थियो पांदुगी चगल पाए पाण वञी परचाए मथां रुठल ई रहिजी वञ अञा वॾे आवाज़ पीरान पीर केरा वजे खलीफन मुरीदन के चई खलीफा के भला सब खलीफा तैयार थियो सब मुरीद तैयार थियो सही काडे छे मुझे नाने सही जे रोजे ते हली सलामी भरिया अञा वॾे आवाज़ सारा खलीफा तैयार थियो मुरीद तैयार थियो सही काडे के वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत सुभान अल्लाह जो हाली कोने अञा वॾे आवाज़ बुलंद आवाज़ मन इस्तता इलैहि सबीला वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन अञा वॾे आवाज़ पीरान पीर हाजी भी हुयो हाफ़िज़ कुरान हुयो पीरान पीर जे ज़माने जा माण्हू था अचनि कॾहिं कॾहिं रोज़ो न रखंदो हो न त अक्सर पीरान पीर रोज़े में रहंदो हो सॼी ज़िंदगी धारी औरत जो मुंहुं न ॾिठई सुभाणे अल्लाह ते वलीअ गैरतमंद थींदा अथव वली हया वारा थींदा अथव वली तौहीद वारा थींदा आहिनि हाणे त बाबा एॾो ज़ुल्म थी वियो आहे वञी गाजी छा ते ॾिसो जा ॻाल्हि ग़लति थो कयां चवां या न चवां नाराज़ न थी वञनि जे ॻाल्हि ग़लति कयां त तई मूंखे चओ हाणे वञी गाजी छा ते ॾिसो
हाणे थोड़ी पाण पे मञनि था त बाक़ी असां ग़लति आहियूं। मुंहिंजी ॾिसो हिकिड़ा वार पिया चूंडीनि भला कुतनि जा नला गॾहनि जा वार भला छा जा अब छा कंदो वार खे चे बस वार लभी वियो पोइ हिनखे काढ़ींदासीं पोइ पाणी माईअ खे पियारींदासीं पुटु ॼमंदो। हद थी वई आहे, हद थी वई बाबा तो क्या ॻाल्हि ग़लति तो हिकिड़ा माण्हू डाचीअ जे क़बर जो तवाफ़ डाची जी क़बर हाणे त ॿियो साल बंदि आहे ऐं डाची जी क़बर ॾिठी अथव ऐं सम्झ एतिरी आहे 7 फेरा ॾेई हुनजा लाह निकिरियो वञनि फेरे वारे जा साह बंदि करे लाह निकिरियो वञनि हे वरी छा अची पुॻो वई अची पुॻो वई अची पुॻो वई हुनजो पहिरें फेरे सां दम जो मरीज़ बीड़ियूं पियनि वारो वट वटा टे फेरे ते हमरा सटको अची कयो अरे हड़ विञाए छॾियई भाई चाहे जे 7 फेरा पूरा ॾेहा त वो डाचीअ जहिड़ो पुटु ॼमेस जेका माई डाचीअ जहिड़ो पुटु ॼणे सां बचंदी चओ ॾाढे ता डाचीअ दा फुड़ा ठाने जूता केरु ठाहिया जा ॻाल्हि ग़लति थो कया ओ कलमे वारा पान संभालियो सचो दीन तोखे मिलियो सचो कुरान तोखे मिलियो सचो रस्तो तोखे मिलियो अरे डाचीअ जे क़बर जो तवाफ़ होरे वार पिया चूंडीनि होरे ख़बर जे मन खे पिया लोड़ीनि आज पन करियो त धीउ ॼमंदी धीऊं ॾियण पुट ॾियण अल्लाह जे हथ में आहे ओ कलमे वारो अल्लाह जो वास्तो अथव अल्लाह जो कुरान वाॾो आहे बावजूद सिवा जा सजन आहियूं अवाजा खैर ख्वाहो तव्हांजा दुश्मन आहियो औलाद अल्लाह जे हथ में अथव वॾे आवाज़ बेटाई खां पुछूं ॾिसो छा थो चए बेटाई साईं थो चए तूं साईं तूं सुभान बेटाई सां प्यार कोन्हे पोइ ॾाढे जो सुभान बेटाई साईं जो तो तू साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण जो बेटाई साईं कंहिंखे बि चवे बेटाई सुभान कंहिंखे बि चवे बेटाई बाहूं कंहिंखे बि ॿधे बेटाई साईं तो चए तू साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण जो वसंदड़ शहर वीरा नो करी तू वरी वसाई वाहण कंहिंखे दाम न बख्शी दिमड़ी किनखे माया बख्शी मण किनखे बेकन बख्शी बकरी किनखे धणी बख्शी धण किनखे पाली पाली किन में किन खां पीहाई पाहण तेला हूं ताहण था डकन लिंग लती वजा पर बेटाई हे बुखारी मोले वारा छो न था समझन बेटाई तो चए त पढ़िया कढ़िया की न की नफ्स के असा मारियो नफ्स जी मुंडी मरोटी से शैतान जे कोड़की का जिंद छड़ाई से मानन का आजादी जबलन में पहाड़न में उन्नते बुखते अल्लाह 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 इल्लल्लाह इल्लल्लाह ज़रबुन ज़िक्र जी होनी हेडी हारे मुडी रब के राजी करिया जा तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन सुमी तू भी थो पर अल्लाह जा वली तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन तंदू तन तलबजू वहदत तसरो वजन वहदहु ला शरीक लहु अल्लाह का के शरीक वहदहु ला शरीक लहु इहो राग गुन से सुदाई सुहन निंद्र इबादत तन मलंग बैठा ताड़ में मलंग बैठा ताड़ में रगो भेटा ये चए तो कुंडा पी सुमो मलंगन जो बुधो तो भेटा ही मोकल दई छरिया वनी सुमो हेडा कुंडा पी
न को लथे जी खबर न को उबरे जी मवाली घर के बाहि लगी थी छॾे ॾी से छा कंदी बाहि अरे बाबा उदी चे बाबा भेटाई न चे वासे सुताई सुहन निंड इबादत तन जी मिठाई के जैसी मलंग सुता पिया थई न को रोज़ो न नमाज न जिक्र न फिक्र भेटाई वरी हकल नहीं सुता उठी जाग निंड न कजे एतरी सुल्तानी सुहाग निंड न कंदी न मिली बड़े आवाज के हजरत शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैह के मानू पुछो त मुझी दिल थी चे त मां भी अल्लाह जो वली थिया वली माना दोस्त अल्लाह जो ने कुछ साल मां भी अल्लाह जो वली थिया समझ में गाल अचे भाई केर मुखे जे मुझे दिल थी जाऊं मलंग थिया मवाली थिया तो मदरसे में अचे मैं खाने में वञ इंशाल्लाह बेड़ी तो के बाकायदे मवाली दस्तार बनाए या न कुंडे जी सनत मिलंदई या गल गलत तो कया पर केर जे त आलिम थिया मदरसे कारी कुरान थिया फाजुल